सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कराचीअ में जारी तरक़ियाती मंसूबा मुस्तक़बिल में शहरी सहूलत ऐं पायदार तरक़ीअ लाइ काराइता साबित थींदा। K4 मंसूबो कराचीअ जी अवाम सां कयल हिकु वाइदो आहे जंहिं तहत शहरनि खे साफ़ ऐं वॾी तादाद में पाणी फराहम कयो वेंदो। सिंध हुकूमत जा सभई इदारा सिंध जे वॾे वज़ीर जी हिदायतुनि मूजिबि मुकमल हम आहंगीअ सां कमु करे रहिया आहिनि। अज़ीज़ भट्टी पार्क खां उर्दू यूनिवर्सिटी रोड ताईं पाणीअ जी पाइप लाइन विछाइण जो मक़सदु शहरनि खे डिघी मुदत जी सहूलत फराहम करणु आहे। आरज़ी ट्रैफ़िक जा मसइला ज़रूरु पैदा थी रहिया आहिनि पर इहे मसइला मुस्तक़िल हल ॾांहुं पेशरफ़्त आहिनि। शर्जील इनाम मेमण शहरनि खां अपील कई त हुकूमत सां ताउन कनि छाकाणि त इहे मंसूबा उन्हनि जी पंहिंजे बहितर मुस्तक़बिल लाइ कया पिया वञनि। चेयरमैन PCB मोहसिन नक़वी रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम जो दौरो कयो। मैच दौरान सिक्योरिटी इंतज़ामनि जो पिणु मुआइनो कयो वियो। मोहसिन नक़वी चयो त रांदियुनि जी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ असांजो गॾियल मक़सदु आहे। श्रीलंकन क्रिकेट टीम खे रियासती महिमान जो दर्जो ॾिनो वियो आहे। महिमान टीम जी सिक्योरिटीअ ते को बि समझौतो न कयो वेंदो। इस्लामाबाद जे इलाइक़े G11 में जुडिशल कॉम्प्लेक्स ॿाहिरां आपघाती बम धमाके में 12 माण्हू शहीद ऐं 36 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। आपघाती बमबार पुलिस वैन वेझो पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। मुबैना ख़ुदकुश बमबार जो मथो रोड ते पयल मिलियो। पुलिस दावा कई आहे त धमाके खां पोइ रावलपिंडीअ में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे जॾहिं त बम डिस्पोजल स्क्वाड ऐं फॉरेंसिक टीमूं सबूत गॾु करे रहिया आहिनि। आपघाती बम धमाको कंदड़ जे लाश जा नमूना सुञाणप लाइ मोकिलिया विया आहिनि जॾहिं त सिर ऐं जिस्म जे ॿियनि उज़वनि जा नमूना वरिता विया आहिनि। धमाके सबबि वाक़े वारे हंधि गाॾियुनि ऐं इमारतुनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। ज़ख़्मियुनि खे पिम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो जिन मां कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ख़राबु ॿुधाई वई आहे। दहशतगर्दनि असल में पश्तून ऐं क़बीलाई नौजवाननि खे तालीम खां महरूम रखणु चाहिनि था। पाकिस्तानी फ़ौज बरवक़्तु कार्रवाई कई ऐं सवें शहरनि खे महफ़ूज़ तौर ते ॿाहिरि कढियो। मासूम इंसानी जानियुनि जी हिफ़ाज़त खे यक़ीनी बणायो। मक़ामी माण्हुनि भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि जे बुज़दिलाना हमले ते सख़्तु रद्दअमल ज़ाहिर कयो आहे। हुननि चयो त अफ़गानिस्तान में तालिबाननि जी हुकूमत पश्तून माण्हुनि खे तालीम खां महरूम करण जी कोशिश करे रही आहे। पाकिस्तानी फ़ौज क़बीलाई इलाइक़नि में कैडेट कॉलेज क़ाइमु कया आहिनि त जीअं नौजवान नसल खे तालीम ॾेई सघिजे। पाकिस्तानी फास्ट बॉलर हारिस रऊफ़ चयो आहे त का बि मैच गैर ज़रूरी न आहे। जेकॾहिं टेस्ट क्रिकेट खेॾण जो मौक़ो ॾिनो वञे त हू ज़रूरु तयारु हूंदो। पहिरें वनडे में श्रीलंका खे दिलचस्प मैच में शिकस्त ॾियण खां पोइ हारिस रऊफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त थधे मौसम में बॉलिंग करणु ॾुखियो आहे। हारिस रऊफ़ शिकायत कई त माण्हू 10 सुठा मैच विसारे छॾींदा आहिनि ऐं हिकु ख़राबु मैच यादि रखनि था। माण्हू चाहिनि था त रांदीगर हर मैच में परफॉर्म कनि। हुन चयो त माण्हू सम्झनि था त रांदीगर रोबोट आहिनि। असां मशीनूं न आहियूं। असां बि ग़लतियूं कंदा आहियूं पर असांखे पाण ते यकीन आहे।